असां सकण में मौजूद आहियूं जिते ईद जूं तयारियूं ईद तयारियुनि में हिकु सिंधी फिल्म असांजी बहितरीनु आर्टिस्ट सिंधी जेका आहे सा फिल्म ठाहे रहिया आहिनि ऐं गुज़िरियल 2 टे ॾींहं खां सकण में आहिनि ऐं हिन खां पुछंदासीं त हिन जो कहिड़ो मैसेज आहे ऐं हिन फिल्म जो जेको डायरेक्शन तव्हां कयो पिया केतिरी जेको आहे मुआशिरे ते अक्कासी करे हीअ जेको फिल्म आहे हूअं त कमर्शियल फिल्म असां कंदा आहियूं कि मुंहिंजो गलो बंदि आहे सभ खां पहिरीं माज़रत छो जो रेडियूं करे करे सभिनीनि ते तव्हां ॾिसंदा हूंदो थोरी कावड़ ईंदी आहे छो सकण में थोरी गर्मी वधीक आहे बाक़ी हीअ कमर्शियल मूवी आहे मैसेज आहे त जॾहिं असां कंहिं बेगुनाह खे क़तल कंदा आहियूं त हुनजो अज़ालो कीअं भरणो पवंदो आहे हुनजे करे तव्हांजो पूरो घर ख़ानदान जेको आहे ख़तमु थी वेंदो आहे भले हुनजी आह हुजे या बदुआ हुजे या हू न बि ॻाल्हाए त अलाह ताला ताईं हुनजी उहा ॻाल्हि पहुची वेंदी आहे सो हिकिड़ो मैसेज आहे त ग़लति कंदो त हुनजो सिलो जेको आहे फिल्म जो कहाणीकार केरु कहाणीकार इरशाद जागीरानी आहे डायरेक्टर आऊं आहियां सकरण जो माहौल सकरण तमामु सुठो आहे ऐं हिते जा माण्हू तमामु बहितरीनु आहिनि मूंखे तक़रीबन 7-8 ॾींहं थी विया आहिनि 6 ॾींहं आई थिंक हिते आहे ईअं मूंखे फील नथो थिए त आऊं कराची खां ॿाहिरि आहियां हाणे त जॾहिं ॿाहिरि घुमां थी फिरां थी मूंखे इहो बिल्कुलु बि महसूसु नथो थिए मां थाणे थी वञा थी त ईअं लॻे थो त हीउ मुंहिंजो आहे थाणो या शहर में घुमां थी त लॻे थो मुंहिंजो आहे जी बिल्कुलु मुंहिंजो पंहिंजो घरु आहे हीअ सकरण जा माण्हू मूंखे उन्हनि जेतिरी मोहबत जेतिरो कुर्ब जेतिरी इज़त ॾिनी आहे मां उन्हनि जी थोराई थी आहियां ऐं सॼी सिंध असां सां मोहबत कंदी आहे पर सकरण फस्ट टाइम अचणु थियो आहे पर कमाल जा माण्हू आहिनि तव्हां त हिकिड़ो सीनियर तव्हां एक्टर आहियो न त तव्हां कंहिंजी दिलि कोन था ॾुखाइणु चाहियो मुंहिंजी इहा पतो ख़बर मां कॾहिं कॾहिं ईअं चई वेंदी आहियां जुमिलो पोइ वरी थोरी देरि खां पोइ मां अजीब आहियां थोरी नेचर जी अगरि कॾहिं ईअं चई वञा ऐं उन खां पोइ थोरी देरि मां ख़ामोश बि आहियां त मूंखे ईअं रियलाइज़ थींदो आहे त किथे ॻाल्हाए त न वेई आहियां ऐं अगरि मां हली वञा या हुन माण्हू जी दिलाज़ारी थी वञे हू छा सोचींदो रहंदो मुंहिंजे बारे में त हिनजे करे मां हुते ॻाल्हि क्लियर करे छॾींदी आहियां त बाबा अचो जेको वणे सो कयो भले अगरि कंहिंखे मुंहिंजी इंसल्ट करे हुनखे अगरि ख़ुशी फील थी थिए त मां पोइ बि इजाज़त ॾींदी आहियां त कमु अचो इंसल्ट कयो ऐं ख़ुशी महसूसु कराए असांजे सिंधी मुआशिरे खे था ॾिसूं सिंधी मुआशिरो जीअं सोशल मीडिया ते काफ़ी तनक़ीद थींदी आहे न तनक़ीद इन करे थींदी आहे छो जो असां दुनिया खां परे था रहणु चाहियूं असां दुनिया सां क़दम मिलाए करे हलणु कनेक्ट नथा थियूं असां चाहियूं था त असांजा जेके सिंधी आहिनि असांजी जेको मायूं आहिनि अॼु बि हू उहो पुराणे उन में गेटअप में हुजनि उन लिबास में हुजनि जॾहिं त असां दुनिया में कॾहिं वेंदा आहियूं ॿाहिरि कंट्रीज़ मां इलाही घुमी आहियां उते ईअं न आहे त असां उते अजीब लॻूं माण्हू चवनि हे सेंसलेस आहिनि वी आर नॉट सेंसलेस यार असां अपग्रेड माण्हू आहियूं असां इहो ॿुधाइणु चाहियूं था असां दुनिया सां क़दम मिलाए करे हली सघूं था अगरि कंहिं इंसान में कोई क्वालिटी आहे या हू ओपन माइंडेड आहे त मुंहिंजे ख़्याल में कंहिंखे बि तनक़ीद जो वक़्तु आहे पर जेकॾहिं हू तनक़ीद कनि था तॾहिं बि हुननि जी तनक़ीद अखियुनि ते आहे छो जो मूंखे लॻंदो आहे त शायदि उन्हनि में एतिरो शौर न आहे या शायदि असांजा जेके हुकुमरान आहिनि या असांजे मुल्क उन्हनि खे कॾहिं सेखारियो ई न आहे उन्हनि खे सम्झायो ई न आहे उन्हनि खे सुठे ऐं बुरे जे बारे में ख़बर ई न आहे असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि ॿाहिरि जूं आउट कंट्री जूं मूवियूं ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि जी पर उहे कैरेक्टर जॾहिं असां सिंधी एक्टर्स कंदा आहिनि त उन्हनि खे तमामु घणो जेको छो जो असां वेझो आहियूं असां वेझो आहियूं अञा माना पंहिंजनि खे जल्दी चमाट हणी सघिजे थी परे जेको बीठल हूंदो आहे इहा कमु मां कॾहिं न कयो आहे त असांजे जेके परे माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त हाणे हुन ताईं पहुचना कैटरीना केरु पहुचंदो कोई बि न रुबी आहे यार पंहिंजी हिनखे त पादर हिनखे त जेको वणे सो कयो न आइनो हुननि जी लैंग्वेज जे हिसाब सां ॿुधायां पई त हिनजे करे हुननि जी ॻाल्हि बि अखियुनि ते हुननि जो प्यार बि अखियुनि ते जेका बि हुननि जो खुमार बि अखियुनि ते अच्छा इरशाद जागीरानी सां गॾु रही शाइरी अची वई आहे न मां इहो ई त ॿुधायो उन्हनि जी ॻाल्हि बि अखियुनि ते उन्हनि जो प्यार बि अखियुनि ते हीअ मुंहिंजो पंहिंजो आहे हाणे यादि कयो आहे एतिरो इनखे चवंदा आहिनि 2 सिटो पोइ हूंदो आहे 4 सिटो तव्हां कोशिशि कयो जेकॾहिं 8 सिटो थी वञे कोन थींदो न 8 सिटो मां दरअसल फिलोसोफर आहियां मंटो साहिब खे पढ़ंदी आहियां मंटो ते लिखंदी आहियां त फ़लसफ़ो ॻाल्हाइणु पसंदि आहे बाक़ी आई विल ट्राई माय बेस्ट फील्ड केतिरी ॾुखी आहे ॾुखियो कुझु बि न आहे ॾुखियो इंसान पाण आहे अगरि तव्हां सही आहियो अगरि तव्हांखे लॻे थो तव्हां में टैलेंट आहे अगरि मूं में टैलेंट आहे अगरि मां हिन सभिनी मर्दनि खे मुंहुं ॾेई सघां थी हुन सां गॾु ॻाल्हाए सघां थी त डेफिनेटली मुंहिंजे लाइ ॾुखियो न डिपेंड थो करे हीअ जेके बि बीठा आहिनि मां कीअं आहियां त हू मूंखे ओड़ी निगाह सां ॾिसंदा अगरि मां हल्की हूंदसि त हू हल्काइब कंदा अगरि मां पंहिंजे पाण खे वज़नायत सम्झंदमि त कंहिंमें एतिरी हिमत ई न आहे त हू अची करे मूंसां कोई बि जुमिलो ॻाल्हाए सघे तनक़ीद करण वारनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदा आई लव यू गाइस थैंक यू वाह वाह ज़बरदस्त थैंक यू